लाड़काने में सकाफ़ती ईद जो ॾियारो शानदार नमूने से मल्हायो पियो वञे। तव्हां ॾिसो पिया असांजे पोयां ही जेको आहे सो रैली आहे जंहिंमें नौजवान नंढा ॿार न्याणियूं उहे सभु जेको आहे सो टोपी अजरक पहिरे हिते जेको आहे सो हिन रैली में शरीक आहिनि। ऐं हीअ मुख्य जेका तक़रीब आहे उहा पंहिंजो जनाबाग चौक ते जारी आहे, जंहिंमें सिंध जा जेके नाले वारा फ़नकार आहिनि उहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो बि करे रहिया आहिनि ऐं हर तरफ़ हिकिड़ो सकाफ़ती रंगनि जो जेको समाव आहे उहो थिए पियो। तमामु वॾे तइदाद में माण्हू जेके हिते पहुता आहिनि ऐं हीअ जेको सकाफ़ती ईद जो ॾियारो आहे इहो मल्हाइनि पिया ऐं दुनिया खे इहो मैसेज ॾियनि पिया त सिंध जा माण्हू पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजे तहज़ीब सां, पंहिंजे तमदन सां तमामु घणी मुहबत ऐं प्यारु कनि था। ऐं इहो ई जेको पैगाम आहे दुनिया जे अंदरि त हीअ जेका क़ौम आहे इहा पुरअमन ऐं जेको आहे सो तमामु प्यार मुहबत करण वारी क़ौम आहे। ऐं जेको आहे सो हीअ लतीफ़ ऐं भिटाई ऐं पंहिंजो कलंदर जी जेको आहे सो उनजी पैरोकार हीअ जेका आहे क़ौम आहे जेका पंहिंजे हिन तहज़ीब सां, पंहिंजी सकाफ़त सां तमामु बहितर तरीक़े सां जेको आहे मुहबत करे पई, हुनजो बार बार हीअ वर्जा करे पई ऐं दुनिया खे इहो मैसेज ॾिए पई त हीअ सिंध जा माण्हू जेके आहिनि टोपी अजरक पहिरे दुनिया खे इहो मिसाल पिया ॾियनि त हीअ जेका आहे पंहिंजी क़ौम सां केतिरो प्यारु कनि था, पंहिंजी सकाफ़त सां केतिरो प्यारु कनि था, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां केतिरो प्यारु कनि था। सो असां तव्हांखे हीअ सभु शयूं ॾेखारियूं पिया जेको आहे सो हीअ जनाबाग चौक ते मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसो पिया त सिंध जे माण्हुनि में, नौजवाननि में, ॿारनि में केतिरो जोशो ख़रोश आहे ऐं उहो पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजी सकाफ़त सां भरपूर नमूने सां प्यार जो इज़हार करे रहिया आहिनि।